ज़िले उमरकोट जे ताली कुंड में एक तरफ़ बरसातुनि जी तबाही त ॿिए तरफ़ पब्लिक जे हेल्थ जूं नाअहलियूं साम्हूं अची वियूं। कुंड में फोडा रोड खां गुड़ मंडी ॾांहुं वेंदड़ रोड जिते बरसातुनि खां 1 महीनो अॻु वाटर सप्लाई जी लाइन बदिली करण लाइ खोटियो वियो हो, जेको वापसि बंदि न कयो वियो, जंहिं त बरसाति जे पाणी बीहण का बि रुकावट न हुजण सबबि हिकु मोटरसाइकिल सवार उन खॾे में किरी पियो, जंहिंखे वॾी मुश्किल सां आसपास जे माण्हुनि बचायो वियो, जॾहिं त मोटरसाइकिल खे काफ़ी कोशिशुनि खां पोइ ॿाहिरि कढियो वियो। खॾे में किरंदड़ नौजवान ज़ख़्मी थी पियो। ॿिए तरफ़ आसपास जे रहंदड़ माण्हुनि जो चवणु हो त पब्लिक हेल्थ खाते जो कमु आहे त पाइप लॻाइण खां पोइ हिन खॾे खे बंदि कयो वञे हा। हिन खॾे जे करे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि जो वधीक चवणु हो त कुंड जी इंतज़ामिया बरसाति जो पाणी निकाल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। सिर्फ़ु फोटो सेशन ते ज़ोर आहे, पोइ चेयरमैन कुंडरी हुजे, असिस्टेंट कमिश्नर कुंडरी हुजे या DSP कुंडरी, लेकिन हिते हर फोटो कढाए रवानो थी थो वञे, बाक़ी आवाम कहिड़े सुरनि में आहे कंहिंखे का परवाह न आहे। हुननि मुतालबो कयो आहे लाॻापियल इदारनि खां त अहिड़ा खॾा ऐं बीठल पाणी जल्द खां जल्द निकाल करायो वञे। HRJD न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।